वडी कर जाड़ गयो, वडी कर जाड़ गयो, आप सुता के मेरी दिल साड़ गयो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु असां शामिल थिया आहियूं। उम्मीद त तव्हांखे ही वीडियो पसंद ईंदी। अगर वीडियो पसंद अचे तो लाइक सब्सक्राइब चैनल के करे पंहिंजी कमेंट में राय ज़रूर ॾींदा। दोस्तों, अवामी रागी जग मशहूर फनकार अल्लाहदाद खान ज़रदारी वलद बाग़ अली ज़रदारी साल 1959 ईस्वी में मोरे लग ॻोठ मुकरारी में ॼाओ। इंटर ताईं तालीम पंहिंजे अबाणे ॻोठ में हासिल कयईं। दोस्तों राग सां लाओ नंढे हूंदे हुयसि। रोए रोए अखियुनि खे सुजायो हूंदे, हियो मिस्कीन जॾहिं ज़हन में आयो हूंदे। 1975 में उस्ताद फोटो खान ज़रदारी खां राग जी बुनियादी सिख्या हासिल कई। उनखां पोइ उस्ताद मिठल खान मरासी जी शागिर्दी में रहियो। उस्ताद मिठल खान मिरासी काज़ी अहमद जो वेठल उस्ताद बीबी खान जो शागिर्द हो। वॾो फ़न हुस। हिन पंहिंजी फ़नी सफ़र जी शुरूआत PTV खां कई। उनखां पोइ रेडियो ते तमामु सुठो ॻायो। मूंखे वीअं चरियो बनाए हाणे ॿुधाए ईंदे कॾहिं दिलदार तूं सुणवीअ दिलड़ी चुराए, मूंखे वीअं चरियो बनाए हाणे ॿुधाए। दोस्तों, अल्लाहदाद ज़रदारी साहब जा तमामु गाना घणा मशहूर थिया ऐं हिन जेके भी गाना ॻाया उनखे अवाम तमामु घणी पज़िराई ॾिनी। ऐं ॻोठ जो हुजे, तोड़े होटल हुजे, ट्रक हुजे, तोड़े बस हुजे, जिथे भी हिन जा कलाम हलिया त अवाम हिनखे तमामु घणी मोट ॾिनी। हिन जा तमामु घणा जेके मशहूर कलाम आहिनि उहे सिराइकी में आहिनि। हिन उस्ताद अनवर कंबराणी खे बि तमामु घणो ॻायो ऐं हिन केतिरा ई एल्बम पिणु ॻाया। संदसि आवाज़ तमामु बहितरीनु हूंदो हो। हुनजो आवाज़ अवाम जे दिलि में घर कयो वेठो हूंदो। आवाज़ सां ॾिठो मूं आज़माए तो बि सचो यार कोने, तुरे जो कौल करे कंहिं ते एतबार कोने, तेरी जो कौल करे कंहिं ते एतबार कोने, मथा को प्यार करे को बेवफादार कोने। दोस्तों, हिन जो आवाज़ तमामु बहितरीनु हो, पर मथां कुदरत जी तरफ़ां हिन जे गले में थोड़ी ख़राबी थी हुई। कुझु साल हिन ॻाइण खां परहेज़ करे छॾियो। संदसि गले जी तकलीफ़ करे हिन ॻाइण खां तमामु परहेज़ कयो। हू तमामु बहितरीनु सिंध जो फ़नकार रही चुको। संदसि आवाज़ अॼु बि सिंध जी अवाम जे दिलि में घर कयो वेठी आहे। हू सिंध जो मशहूर फ़नकार हो। उस्ताद फोटे खान ज़रदारी जो तमामु मशहूर शागिर्द भी हो। हू पंहिंजे पाण में माइट भी हुआ, फोटो खान ज़रदारी ऐं अल्लाहदाद ज़रदारी। तंहिं करे संदसि घणी सुञाणप उस्ताद फोटे खान ज़रदारी जे शागिर्द तौर पर कई वेंदी हुई। हू तमामु बहितरीनु फ़नकार भी हो ऐं सुठी तबियत जो मालिक पिणु हो। दोस्तों, सभिनि खां घणो जेको हिन जो कलाम मशहूर थियो उहो आहे किती काले वेस बेठा रोंदा ज़ारो ज़ार होसीं, ॾाढा बेकरार होसीं उहो ई मेरा यार। किती काले वेस बेठा रोंदा ज़ारो ज़ार होसीं, ॾाढा बेकरार होसीं उहो ई मेरा यार होसीं, उन्हीं को सलाम दे, उन्हीं को सलाम दे। इहो एल्बम, इहो कलाम सिंध में तमामु घणो मक़बूल थियो, तमामु घणो मशहूर थियो, तमामु घणो हिन कलाम खे मोट मिली। हीउ कलाम अॼु बि माण्हुनि जे दिलि में घर कयो वेठो आहे। इहो कलाम उहो आहे जंहिं उस्ताद अल्लाहदाद ज़रदारी खे हिन मंज़िल ताईं एॾो जग मशहूर कयो। उहो कलाम आहे जेको उस्ताद अल्लाहदाद ज़रदारी खे एतिरी मंज़िल ताईं पहुचाईं। इहो कलाम तमामु घणो मशहूर वियो। ही पूरो जो पूरो एल्बम ही मशहूर वियो। दोस्तों, उस्ताद अल्लाहदाद ज़रदारी जा मशहूर कलाम ॿियो आहे हेफ़ हो वई बेक़दरा वॾी कर जाड़ गियूं। हेफ़ हो वई बेक़दरा वॾी कर जाड़ गियूं, वॾी कर जाड़ गियूं, आप सुता के मेरी
दिल सार गियो आप सुठा मेरे दिल सार। दोस्तों टियों कलाम आहे केॾी न संग दिल सां वफ़ाई कई मूं अजायो बेवफ़ा सां वफ़ाई कई मूं। इहो एल्बम बि तमामु घणो मशहूरु वियो। हुन खां पोइ आहे ॿियो कलाम बि काफ़ी सारा आहिनि ऐं काफ़ी सारा एल्बम बि मशहूरु आहिनि जिन खे अवाम घणी मोट ॾिनी। संदसि आवाज़ ते अॼु बि दिलि में घर कयो वेठो आहे। केॾी न संग दिल सां चङाई कई मूं अजायो बेवफ़ा सां वफ़ाई कई मूं अजायो बेवफ़ा सां वफ़ाई कई मूं। तो उस्ताद अलहदाद ज़रदारी तमामु बहितरीनु सिंध जो फ़नकार हूंदो हो। हुन तमामु केतिरा ई एल्बम ॻाया। अल छा तार से मुक़ाम जो मन ठार वियो हाणे मां काॾे वञा मूंखां चङी प्यार वियो सॼी उमिरि जो मूंखे दर्द ॾेई यार वियो मुंहिंजो सुख चैन लुटे बेवफ़ा थी धार वियो। उन खां पोइ रेडियो ते तमामु सुठो ॻायो। केस्टन जी दुनिया में मशहूरु फ़नकार रहियो। दोस्तों ही केस्टन जी मशहूरु फ़नकार रहियो ऐं गले में तकलीफ़ सबबु केतिरा ई साल ॻाए न सघियो। हिन उर्दू सिंधी बलोची सिराइकी ऐं पंजाबी में काफ़ी कलाम ॻाया। अलहदाद खे केतिरा ई एवार्ड बि मिलिया। हिन में जुल्फ़कार अली भुट्टो एवार्ड मियां नसीर मोहम्मद कलोड़ो एवार्ड मिस्री शाह एवार्ड शहबाज कलंदर एवार्ड अहम आहिनि। हिन हैदराबाद कराची बहावलपुर रेडियो ते ख़ूब ॻायो। 3 अगस्त 2019 ते मोरे में वफ़ात कई। ख़ैस पंहिंजे अबाणे ॻोठ मुक़ररी जे बुढल शाह कब्रिस्तान में दफ़न कयो वियो। हिन वक़्तु संदसि पुटु शहबाज अलहदाद पिणु ॻाए थो। दोस्तों उम्मीद त तव्हांखे हीअ वीडियो तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि हीअ वीडियो पसंदि अचे त पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु ॾींदा। दोस्तों असां थोरा हितां आहियूं साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहिब जा अधे कामरान जानी जा ऐं ॿिया जेके सैफुल्ला भाउ आहे मोहम्मद ख़ान जतोई आहे। जेके दोस्त असांखे कमेंट ज़रिए राय ॾींदा आहिनि असां उन्हनि जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि अचे त पंहिंजे भाउ नेक मोहम्मद खे कमेंट ज़रिए राय ज़रूरु ॾींदा। सिंधी म्यूज़िक स्टेशन ऐं नेक मोहम्मद भाउ खे इजाज़त ॾींदा। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।